अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। वक़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सल्लम मन सल्ला अलैया वाहिदन सल्लल्लाहु अलैहि अशरा औ कमा क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बयान हलियो पे ईमान जे शोबन जो। ईमान जे शोबन में इहो बहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां महब्बत कई वञे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां महब्बत में ई इहा शइ दाख़िल आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते माण्हू कसरत सां दुरूद शरीफ़ मोकिले। हीअ जेका आयत मूं तिलावत कई इन में अल्लाह ताला फ़रमाए थो त इन्नल्लाह व मलाइकतहु बेशक अल्लाह ताला ऐं उन जा फ़रिश्ता नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रहमतूं यानी रहमतुनि जी दुआ फ़रिश्ता रहमतुनि जी दुआ था कनि ऐं रसूल अल्लाह पाक रहमतूं नाज़िल थो फ़रमाए। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो तव्हां बि सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रहमतूं जी दुआ घुरो अल्लाह ताला खां ऐं वसल्लिमू तस्लीमा ऐं सलाम मोकिलियो। त हिकिड़ो त मसइलो इहो ॿुधाइजे त माण्हू इहो सम्झंदा आहिनि त जेॾी महिल बि इहा आयत तिलावत कई वञे त ओॾी महिल दुरूद शरीफ़ पढ़णु ज़रूरी आहे। हालांकि इहो ईअं कोन्हे। जेॾी महिल इहा आयत तिलावत कजे त ओॾी महिल दुरूद शरीफ़ पढ़णु ज़रूरी हुजे इन खे ज़रूरी सम्झण ई ग़लति आहे। हा दुरूद शरीफ़ जे बारे में मसइलो इहो आहे छो त अल्लाह पाक हुकुम फ़रमायो आहे त दुरूद शरीफ़ पढ़ो ऐं जिते बि अल्लाह ताला हुकुम फ़रमायो हुजे त जेकॾहिं उहो कंहिं ॿिए सबब सां मुअल्लक़ न हुजे मसलन जीअं नमाज़ूं आहिनि त नमाज़ुनि जे लाइ वक़्तु सबबु आहे। हाणे जॾहिं बि वक़्तु ईंदो ज़ोहर जो रोज़ाना वक़्तु ईंदो त ज़ोहर जी नमाज़ अदा करणु फ़र्ज़ु थी वेंदी। पर हिते जेको आहे सो अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं वक़्त सां हिन खे मुअल्लक़ कोन कयो आहे बल्कि अल्लाह ताला मुतलक़न हुकुम फ़रमायो आहे। ऐं जॾहिं अल्लाह ताला मुतलक़न हुकुम फ़रमाए त पोइ हिकिड़ो दफ़ो यानी उन हुकुम खे पूरो करणु ज़रूरी हूंदो आहे। इन करे उलमा फ़रमायो त मुसलमान खे ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु फ़र्ज़ु आहे छो त अल्लाह ताला फ़रमायो सल्लू यानी मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ते जेको जे लाइ रहमत जूं दुआऊं घुरो सल्लू। हाणे इन जे लाइ जेको आहे सो अल्लाह जो फ़र्ज़ु थी वियो ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो मुसलमान खे जेको सो दुरूद शरीफ़ पढ़णु फ़र्ज़ु आहे। ॿियो इहो मसइलो आहे त जेॾी महिल बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महफ़िल में नालो अचे त ओॾी महिल त इन में बाज़ उलमा फ़रमाइनि था जीअं इमाम तहावी रहमहुल्लाह उहे फ़रमाइनि था त जेॾी महिल बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे महफ़िल में त ओॾी महिल दुरूद शरीफ़ पढ़णु वाजिबु आहे। हू फ़र्ज़ु आहे ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो ऐं हीउ वाजिबु आहे। पर बाक़ी ॿिया उलमा इकराम सभु अक्सर जेके आहिनि उहे फ़रमाईंदा त न हा अलबत्ता पूरी महफ़िल में हिकिड़ी महफ़िल में जंहिंमें पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बार बार तज़किरो अचे थो पहिरीं दफ़ा हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु ज़रूरी आहे।
वाजिबु आहे। पर जेॾी महिल बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे ओॾी महिल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु इहो मुस्तहब आहे ऐं फ़तवा इन ई ॻाल्हि ते आहे त जेको आहे सो हिकिड़ो दफ़ो ज़िंदगी में पढ़णु फ़र्ज़ु ऐं जंहिं महफ़िल में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तज़किरो आयो पहिरीं दफ़ा आयो त उन में पढ़णु वाजिबु ऐं अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हर दफ़ा जेॾी महिल आयो तज़किरो त ओॾी महिल घटि में घटि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु इहो आहे इहो मुस्तहब आहे। अच्छा, इन में इहो आहे त यानी ईअं ई अल्लाह पाक जो नालो बि आहे, माना अल्लाह पाक जो नालो जेॾी महिल अल्लाह वठिजे त पहिरीं दफ़ा जल जलालू चवणु वाजिबु आहे। अल्लाह जो लफ़्ज़ जेॾी महिल वठिजे अल्लाह पाक जो नालो मुबारक त ओॾी महिल जल जलालू चवणु वाजिबु आहे। पर हर दफ़ा जेॾी महिल अचे नालो ओॾी महिल चवणु न, यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो पहिरें दफ़ा अचे त ऐं अल्लाह पाक जो नालो पहिरें दफ़ा अचे त जल जलालू जल शानू चवणु ज़रूरी आहे पहिरें दफ़ा। अच्छा, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ जेको पढ़णु आहे उन जे वॾा फ़ज़ाइल आहिनि, इन ते किताब लिखियल आहिनि उलमा जा। ऐं हिकिड़ी हदीस जेका मूं तिलावत कई उन जो मतिलबु इहो आहे त जेको माण्हू हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको माण्हू मुंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़े थो अल्लाह पाक उन जे मथां रहमतूं नाज़िल फ़रमाए थो ऐं 10 रहमतूं नाज़िल फ़रमाए थो। मन सल्ला अलैया वाहिदन सल्लल्लाहु अलैहि आशरा, जेको मुंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़े थो अल्लाह ताला उन मथां 10 रहमतूं नाज़िल फ़रमाए थो। ऐं अहिड़े तरीक़े सां जेको तो हिकिड़ो सहाबी आहे हज़रत उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला, तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे त हज़रत उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला चयो त मुंहिंजो जेको यानी फ़ारिग़ वक़्तु आहे जंहिंमें आउं दुआऊं वज़ीफ़ा ज़िक्र कुझु मामूलात आहिनि उन जो केतिरो हिसो आउं दुरूद शरीफ़ तव्हां ते मथां रखां, यानी दुरूद शरीफ़ जे लाइ केतिरो हिसो फ़ारिग़ करे। त वॾी हदीस आहे जंहिंमें पहिरीं जेको हुन चयो त टियों हिसो, पाण फरमायो ठीकु आहे भले टियों हिसो पर इन खां वधीक करी त तुंहिंजे लाइ बहितर आहे। वरी हुन चयो त भला जेको सो अधु हिसो, पाण फरमायो जेकॾहिं इहो बि सुठो आहे जे अञा वधीक करी त बहितर आहे। थींदे 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 आख़िर में हुन चयो त चऊं हाणे आउं जेको आहे न उहो सॼो जेको फ़ारिग़ पंहिंजो वक़्तु आहे न वज़ीफ़नि वारो सॼो वक़्तु आउं तव्हांजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदुमि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इज़न तुकफ़ा हमुक व तुकफ़र अन ज़ंबिक औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ जेकर तो ईअं कयो न पोइ 2 तोखे अलाह इनाम ॾींदो। हिकिड़ो तुंहिंजा जेके मक़ासिद आहिनि, तुंहिंजा जेके मक़सद आहिनि, तुंहिंजा जेके कम आहिनि, तूं जेको करणु चाहींदो नेक मक़सद जेके तुंहिंजा आहिनि अल्लाह पाक उन सभु तुंहिंजा पूरा करे ॾींदो। ऐं तुंहिंजा गुनाह जेके आहिनि न तुंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो बनायो वेंदो, यानी तुंहिंजे गुनाहनि खे बख़्शियो वेंदो। हम लफ़्ज़ जी माना हिकिड़ी त मक़सदु आहे उन एतबार सां ई तर्जुमो आहे। ॿियो हम जी मक़सदु आहे ग़म। हम चइबो आहे उन ग़म खे जेको इंसान खे ॻारे छॾे, अल्लज़ी युज़ीबुल इंसान, उहो ग़म जेको इंसान खे ॻारे छॾे। माना तुंहिंजा जेके ग़म आहिनि न उन्हनि ग़मनि सभिनी खे अल्लाह दूरि करे छॾींदो इन दुरूद शरीफ़ जे बरकत सां। त अल्लाह रब्बुल आलमीन असांखे तौफ़ीक़ अता। पर हर कम में असांखे इहो ॾिसणो आहे त अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हुजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़ी ॻाल्हि करे ॻाल्हि ख़तमु थो करियां। बुख़ारी ऐं मुस्लिम में रिवायत आहे 3 सहाबी सगोरा आया हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर अची हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि खां पुछनि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी राति जे इबादत जे बारे में यानी नफ़ली इबादत जे बारे में। त जेॾी महिल घर वारनि उन्हनि खे ॿुधायो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल कअन्नहुम तक़ालूहा, ॼण के हुननि उन इबादत खे घटि सम्झो। ऐं पोइ हुननि इहो चयो त ऐन नहनु मिन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एॾो वॾो मकान असां किथे आहियूं। वक़द गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी व मा तअख़र, अल्लाह पाक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा त अॻियां पोयां जेको तो ग़लतियूं माफ़ फरमाए छॾियूं आहिनि, असां त अहिड़ा कोन आहियूं। हिकिड़े चयो त आऊं जेको आहे न इहो कंदुसि त हमेशह राति जो नमाज़ पढ़ंदुसि सुम्हंदुसि कोन। ॿिए चयो त आऊं हमेशह रोज़ो रखंदुसि, कॾहिं बि जेको तो रोज़ो इफ़्तार कोन कंदुसि। टे चयो त आऊं जेको आहे औरतुनि खां परहेज़ कंदुसि, आऊं निकाह कोन कंदुसि। पोइ चई विया हलिया।
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में ओॾी महिल कोन हुआ। पोइ जेॾी महिल पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में तशरीफ़ फरमा थिया त अज़वाज मुत्तहरात हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो त हीअं हीअं ही 3 माण्हू आया, उन्हनि हीअ ॻाल्हियूं कयूं। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे घुरायो, उन्हनि खे घुराए पाण फरमाया अंतुमुल्लज़ीन कुल्तुम कज़ा व कज़ा, अड़े तव्हां आयो हे, अड़े त जो लफ़्ज़ मुनासिबु कोन्हे, यानी तव्हां आयो हे जिन जेको आहे ही ॻाल्हियूं कयूं आहिनि। त माना पाण नाराज़ थिया। पोइ पाण फरमायो त आऊं जेको आहे न उहो तव्हां सभिनी मां वधीक अख़शाकुम लिल्लाह व अतक़ाकुम लहू, आऊं तव्हां मां सभिनी खां वधीक अल्लाह खां ॾिजण वारो आहियां ऐं सभिनी खां वधीक मुत्तक़ी आहियां। पर आऊं छा आहे राति जो जेको आहे सो राति जो इबादत बि करियां थो ऐं सुम्हां बि थो, आऊं रोज़ा बि रखां थो, इफ़्तार बि करियां थो ऐं आऊं निकाह बि करियां थो, निकाह मूं कया आहिनि। फमर रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी, जो जेको माण्हू मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़े उहो मूं मां कोन्हे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहींदा हर शइ में जेका आहे न हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो अपनायो वञे। केॾी महिल इंसान खे को जोश चढ़ंदो आहे, इंसान चवंदो चऊं हीअ ॻाल्हि हीअ आउं करियां थो, पर उन में उहो पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो आहे, चवंदो हिन में मूंखे मज़ो थो अचे, हीअं करे करियां त पोइ छा थी पियो, आख़िर मूं को ग़लती त कान कई, को चोरी त कान कयमि, का नऊज़ बिल्लाह ज़िना त कान कयमि। उनखे सम्झाइबो त बाबा हीअं न हीअं, त हू नाराज़ थी वञो, बिगड़ी थो पए। हालांकि भई ॻाल्हि आहे त जीअं शइ जेका आहे उहा सही हुअणु घुरिजे, कमु सही हुअणु घुरिजे, उनजो तरीक़ो बि सही हुअणु घुरिजे। जेको कमु आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हुजे ऐं उहो कमु बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत जे मुताबिक़ जाइज़ हुजे ऐं उनजो जेको तरीक़ो आहे इन इबादत जो उहो बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हुअणु ज़रूरी आहे। पंहिंजे तरफ़ां असांखे इजाज़त कान्हे त असां ज़री बि जेका आहे सा वधायूं या घटायूं। अल्लाह रब्बुल आलमीन दीन जी सही सम्झ नसीब फरमाए ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या दल जलाली वल इकराम, या दल जलाली वल इकराम, या दल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।